तो ये कहानी आहे हिकिड़े वॾेरे ऐं हिकिड़े धोबी जो। अदा हिकिड़ो बादशाह हो। बादशाहनि जो त बादशाह पाण अलाह पाक पाण आहे, पर हीअ बि दुनिया जे हिकिड़े टुकरे ते बादशाही कंदो हो। उन बादशाह जे बादशाही में हिकिड़ो वॾेरो ऐं हिकिड़ो धोबी रहंदो हो। वॾेरो त एतिरो त नेक दिल ऐं रहम दिल हूंदो हो जो हिन जे घर जे भरिसां हिकिड़ो वणु हूंदो हो, उन जे छांव में बि कंहिंखे वेहण कोन ॾींदो हो। एॾो कंजर हरामी हूंदो हो। लालची त एतिरो हूंदो हो जो हू सदाईं इन ताड़ में हूंदो त जेकॾहिं को वण जे छांव में वेहे त उन खां बि पैसा फुरे रवानो कयूं। एॾो सूअर हूंदो हो। उन वॾेरे जे ॻोठ जे भरिसां हिकिड़े ॿिए ॻोठ में हिकिड़ो धोबी रहंदो हो, जेको वॾेरे समेत घणनि माण्हुनि जा कपिड़ा धोई कुझु उनखे जेको मुआवज़ो मिलंदो हो उन ते पंहिंजो गुज़र सफ़र कंदो हो। हिकिड़े ॾींहुं हीउ उतां गुज़र कयो। गर्मी जो मौसम तमामु घणो हो। कुदरत ख़ुदा जो उन इलाइक़े में त काफ़ी सालनि खां बरसाति कोन वसियो हो, सो को वण ई साओ कोन हो जो माण्हू उन जे छांव में वेही कुझु घड़ियूं आराम कनि हा। इहो हिकिड़ो ई वणु हो, उन ते बि वॾेरे जो कब्ज़ो हो, मतिलबु त कंहिंखे वेहण कोन ॾींदो हो। धोबी गर्मी जे टाइम में उन बड़ जे वण जे हेठां अची कपिड़ो विछाई सुम्ही रहियो। थधिकार लॻी पई हुई, गर्मी तमामु घणो हिन खे निंड अची वियो। हीउ निंड खजी वियो। वॾेरो घुमंदे फिरंदे अची ॾिसे त मुंहिंजे वण जे छांव में हिकिड़ो शख़्स धोबी कपिड़ो विछाई सुम्ही रहियो आहे। सो वॾेरे खे आयो कावड़, हिन कंजर छा कयो जो लत हणी धोबी खे उथारी। धोबी खे वॾेरे लत हणी जॾहिं उथारियो, धोबी उथण सां ई वॾेरे खां पुछा करणु लॻो, ॾे वॾेरा साईं कर ख़बर, मूंखे छो लत हणी मुंहिंजी निंड फिटाई, तोखे कहिड़ी तकलीफ़ पहुती जो तूं मूंखे निंड मां उथारियईं ऐं मुंहिंजी बेइज़ती तूं कई। वॾेरे धोबी खे चयो। धोबी खे चयईं त ॾे ख़बर मियां धोबी, तोखे कीअं इहा हिमत ॾिनी जो तूं मुंहिंजे वण जे छांव में अची सुतल आहीं। हिन वण जे छांव में कंहिंखे बि सुम्हण या वेहण जी का इजाज़त ई कोन्हे। जेको बि अची हिन वण जे छांव में वेहंदो आहे उहो मूंखे पैसा ॾींदो आहे। तोखे कंहिं हिमत ॾिनो, कंहिं ज़रूरत ॾिनी जो तूं मुंहिंजे वण जे छांव में बग़ैर इजाज़त बग़ैर मुआवज़े जी अची सुतल आहीं। धोबी आहीं त पंहिंजे घर जे लाइ धोबी आहीं, मुंहिंजा बि कपिड़ा तूं धोअंदो आहीं, इन जो मुआवज़ो वठंदो आहीं। हिन वण में जेकॾहिं तोखे सुम्हणो आहे त तूं इन जो मूंखे मुआवज़ो ॾिजांइ। धोबी चयो, वॾेरा साईं, वण जे छांव में वेहण जी त अॼु ताणी कंहिं पैसा वरिता ई कोन्हनि। तूं वरी कहिड़ी क़िस्म जो माण्हू आहीं जो वण जे छांव में वेहण जा पैसा थो वठी। भणा काफ़र न थी, मुस्लमान आहीं। मुस्लमान त कॾहिं वण जे छांव में कंहिंखे उथारींदा न आहिनि, तूं त सफ़ा को काफ़र थो लॻीं। वॾेरे चयो, काफ़र वरी छाजो, हीअ दुनिया आहे, हिन में का बि शइ मुफ़्त में न आहे मिलंदी, पोइ छो न छान छो न हुजे। धोबी ॾिठो त हीअ कंजर जो पुटु सफ़ा को सूअर आहे। सो धोबी हिन खे चवणु लॻो। धोबी खे आई ॾाढी कावड़, दिलि में सोचीं त हाणे कहिड़ी तरह हिन खां इहा छांव वठी हिन खे त अहिड़ो ज़लील कयां, हिन खे त अहिड़ो सोढ़ो कयां जो पाण ई बेज़ार थी वण जे छांव में सभिनि खे वेहण जी इजाज़त ॾींदो। सो धोबी इहो दिलि में ख़्यालु करे वॾेरे खे चयो, वॾेरा साईं, तूं त सफ़ा को इंसान ई न आहीं। हाणे इहो वण जो छांव मूंखे तूं ॾिजां, इन जो तूं घणो मुआवज़ो वठंदे, छा इहो तूं मूंखे ॾिजां। वॾेरो ॾाढो ख़ुशि थियो। वॾेरे दिलि में सोचियो, हीअ त सफ़ा को सादड़ो थो ॾिसण में अचे। हिन खे चयईं, जेकॾहिं तोखे छांव वठिणो आहे त वण आउं पंहिंजो कोन ॾींदुसि, वण कोन ॾींदुसि। तोखे जेकॾहिं छांव वठिणो आहे त उन जे एवज़ में तोखे 1000 सोन जा सिका ॾियणा पवंदा, 1000 सोना सिका तोखे ॾियणा पवंदा, न त पोइ हीउ रस्तो अथई, वञ भली। धोबी दिलि में सोचियो त 1000 त तमामु घणो आहे। त वॾेरे खे चयईं, वॾेरा साईं, 1000 त तमामु घणो आहे, आउं तोखे इन जे एवज़ में 200 सोना सिका ॾींदुसि। जेकॾहिं ॻाल्हि सम्झ में अचई त वाह,
न त आउं वञां थो। वॾेरे ऐं धोबी जो अची सौदे में बहस शुरू थी वियो। हिननि जो अची तकरार वधियो। वॾेरो दिलि में ख़्यालु हो त मूंखे 2 टे रुपया भला मथे मिलनि तॾहिं खपायां, छा मुंहिंजे कहिड़ी कम जो। सो धोबी जो ऐं हिननि जो अची सौदे में छिकताण वधी वियो। नेठि हणंदे मारींदे धोबी 500 रुपयनि में 500 सोननि सिकनि में वॾेरे सां सौदो कयो। धोबी चयो, तुंहिंजी ज़बान ते मूंखे का इतबारी कोन्हे, सुभाणे तूं फिरी वञी, आउं तोखे छा करे सघंदुसि। वॾेरे चयो, न आउं फिरंदुसि कोन। साईं धोबी नेठि वॾेरे खे चयो त वॾेरा साईं जेकॾहिं सौदो तोखे करिणो आहे त पाण हलूं था बादशाह वटि ऐं बादशाह वटि पाण सौदो कंदासीं। वॾेरे चयो, चलो सही आहे, हल त हली बादशाह वटि सौदो कयूं। धोबी चयो, अॼु त मूं वटि पैसा कोन्हनि, आउं सुभाणे बादशाह वटि ईंदुसि, तूं बादशाह वटि अजां फलाणे टाइम, पोइ हुते वेही पाण शाहिदनि साम्हूं बादशाह जे साम्हूं सौदो कंदासीं। वॾेरो चयो, चलो सही आहे, आउं सुभाणे ईंदुसि, तूं बि टाइम ते पुॼण जी कजां। धोबी डायरेक्ट पंहिंजे घर वियो, पंहिंजे घरवारी खे चयईं, अॼु मां सौदो करे आयो आहियां, हिकु वण जो छां आउं वरितो आहियां 500 सोननि सिकनि जे एवज़, मां उहो छां वरितो आहे, हाणे तूं पंहिंजा ॻह गटा सोन ज़ेवर मूंखे खणी ॾे, ताऊं खपाए इहो छां वठां। धोबी जो ज़ाल पंहिंजे मुड़ुस खे चवणु लॻो, जॾहिं पंहिंजे मुड़ुस जी इहा ॻाल्हि ॿुधी, सो पंहिंजे मुड़ुस खे चवणु लॻो, निभागा कर ख़बर, अॼु त सफ़ा मूंखे चरियो थो ॾिसण में अची, को नशो त कोन करे आयो आहीं, अॼु ताणी छां जो कॾहिं कंहिं सौदो कयो आहे जो तूं 500 सोननि सिकनि जे एवज़ में एॾो सौदो करे आयो आहीं, को निभागा नशो त कोन करे आयो आहीं, सफ़ा अॼु मूंखे चरियो थो ॾिसण में अची, मेटल थो ॾिसण में अची, इहो वरी कहिड़ो सौदो आहे। हा, जेकॾहिं वण जो को सौदो हुजे हा तॾहिं बि ॻाल्हि का सम्झ में अची वञे हा, छां जो त अॼु ताणी कंहिं सौदो कयो ई न आहे, तूं वरी छां जो सौदो 500 सोननि सिकनि जे एवज़ कयो आहीं, निभागा दिमाग़ त सही अथई। तॾहिं धोबी पंहिंजे ज़ाल खे चवणु लॻो, न आउं ज़बान करे आयो आहियां, इहो 500 सोननि जे सिकनि एवज़ आउं एतिरो त माल कमाईंदुसि जो तूं पाण हैरान थी वेंदे। हिन ऐं हिन जी ज़ाल जी अची तकरार वधी पियो। हिन जो ज़ाल पंहिंजे मुड़ुस खे चवणु लॻो, निभागा जेके ॻह गटा सोन ज़ेवर आहिनि इहे बि मुंहिंजे पिणस ॾिना आहिनि, तो अॼु ताणी असांजो पेट ई कोन भरे सघियो आहीं, असां कॾहिं बुखे पेट सुम्हंदा आहियूं, इहे हाणे ॻह गटा तूं खपाए छां जो वठंदे, छां त तोखां केरु वठंदो ई कोन्हे, तुंहिंजो त दिमाग़ ख़राबु आहे। अची हिननि जो झेड़ो थी पियो। नेठि हणंदे मारींदे ज़ाल खे त एतिरो मजबूर कयईं जो ज़ाल हिन खे ॻह गटा ॾिना। ज़ाल ॻह गटा ॾियण महिल चयईं, चरियो न थी, हीअ ॻह गटा तूं खणी वञु, किथे वञी तूं ज़मीन जो टुकड़ो वठि, भला उन में 2 टे रुपया ईंदा, उहो ज़मीन जो टुकड़ो त पियल हूंदो, हीअ वञी तूं छां वठी रहियो आहीं, इहो त कहिड़े कम जो ई न आहे, न अॼु ताणी कंहिं वरितो आहे न ई कॾहिं वठंदो, तुंहिंजो त दिमाग़ सफ़ा ख़राबु आहे। हाणे आउं रन ज़ाल त तोखे कुझु नथो करे सघां, तुंहिंजो त दिमाग़ ख़राबु आहे, वधीक हाणे तोखे जेको करिणो आहे वञी धोड़ पा। हिन साईं पंहिंजे ज़ाल खां ॻह गटा वठी सिधो सोनारे वटि वियो। सोनारे वटि इहे पंहिंजा सोना ॻह गटा ज़ाल वारा ॾेई उनजे एवज़ हिन 500 सोना सिक्का वरिता, उहे गिरवी रखी त आउं तोखे फलाणे ॾींहं में अची 500 सोना सिक्का ॾींदुसि, पंहिंजा ॻह गटा खणी वेंदुसि। सोनारे चयो, चलो सही आहे, तुंहिंजा ही पियल आहिनि, जेकॾहिं तूं खणी बि न ईंदे तॾहिं मूंखे नुक़सानु कोन्हे, ही ॻह गटा सोना ज़ेवर इहो 500 सिकनि में महांगा न आहिनि, हिन जो एवज़ तूं रखी वियो आहीं, वधीक तुंहिंजो मर्ज़ी आहे, जेकॾहिं 500 तूं सोना सिक्का न ॾींदे त मूंखे का कस ई कोन्हे। हिन चयो, चलो सही आहे। हिन सोनारे खां मोकिलाए सिधो बादशाह जे दरबार जो रुख़ कयो। इहो ओरींदो अकलींदो सिधो बादशाह जे दरबार में पहुतो। वॾेरो त अॻु में ई इन इंतज़ार में हो। वॾेरो जो त सफ़ा अलाह ॿुधो, पंहिंजे दिलि में ईअं पियो सोचे त अॼु त मुंहिंजी वाह जी थी आहे जो 500 सोननि सिकनि जे एवज़ में मूं वण जी छां खपाई आहे, इहो त हुन चरे जी कंहिं कम जो ई कोन्हे, लेकिन मां हिन खे बेवकूफ़ बणाए 500 सोना सिक्का वठी किथे को ज़मीन जो टुकड़ो वठंदुसि, कंहिं कम सां लॻाईंदुसि। धोबी त सफ़ा को चरियो आहे,
सो हिन जे पहुचण ते वॾेरो त रहंदो ई ख़ुशि थी वियो। सो बादशाह हिननि ॿिन्हिनि खां अचण जो अहवालु पुछा कयो। ॾे ख़बर वॾेरा ऐं धोबी कहिड़े कम लाइ हिते पहुता आहियो। तॾहिं वॾेरो गिगूं हणण लॻो, ख़ुशी में सफ़ा गिगूं हणण लॻो। बादशाह खे चवणु लॻो त बादशाह साईं, हीउ परियां जेको धोबी आहे इन सां मुंहिंजो सौदो तइ थियल आहे। बसि हाणे इहो सौदो ही तुंहिंजे रूबरू करणु थो चाहे। मुंहिंजे ज़बान ते हिन खे का इतबारी कोन्हे। मूंखे चई त बादशाह वटि हली सौदो कयूं था। दर हक़ीक़त ॻाल्हि इहा आहे जो मुंहिंजे घर जे दीवार जे भरिसां हिकिड़ो बड़ जो वणु आहे। हिकु बड़ जो वॾो वणु आहे, उनजो वॾो छांव आहे। उनजी छांव मूं 500 सोननि सिकनि जे एवज़ में हिन धोबी खे खपाए ॾिनो आहियां। धोबी 500 सोननि सिकनि जे एवज़ में उहा छांव मूंखां वरिती आहे। सो सिर्फ़ु छांव जो सौदो आहे, वणु मुंहिंजो आहे। बादशाह इहो ॿुधी हैरान थी वियो। सफ़ा बादशाह हेकर त भित बणिजी बीही रहियो। सो ज़मींदार जे ॻाल्हियुनि में हिन खे को इतबारी कोन पियो अचे। तॾहिं धोबी ॾांहुं इशारो करे चयईं त मियां धोबी वॾेरो छा चई रहियो आहे। छा वाक़ई तूं हिन सां वण जे छांव जो सौदो कयो आहे या न। तॾहिं धोबी चवणु लॻो, बराबरि साईं, मूं हिन सां इहो सौदो कयो आहे। मां 500 सोननि सिकनि जे एवज़ में इहो छांव थो वठां। बादशाह चयो, धोबी तुंहिंजो दिमाग़ त सही आहे, 500 सोन जे सिकनि में तूं हिकिड़ो छांव थो वठी। तॾहिं धोबी चवणु लॻो, साईं ॻाल्हि इहा आहे त वॾेरो तमामु घणो ज़ालिम आहे, एॾो त लालची आहे जो हीउ वण जी छांव में कंहिंखे वेहण ई कोन थो ॾिए। एॾो त हीउ वॾो ज़ालिम आहे। मां अॻे ॾींहुं हिन जे वण जे छांव में सुतल हुउसि, हीउ आयो मूंखे लतूं हणी उथारी। सो मां हिन जे करे हीउ वणु वठां थो जो आऊं इहो वणु वठी ॻोठाणनि खे वक़फ़ करे ॾियां, ताकी उहो बि वण जे छांव में विहनि। मूंखे अलाह साईं वरी कंहिं ॿिए जॻह तां ॾींदो, मां इहो वणु सॼे ॻोठ लाइ वक़फ़ कंदुसि। इहो वणु मां उन जे करे वठां थो। बादशाह जॾहिं धोबी जी ॻाल्हि ॿुधी सो दिलि में ख़्यालु कयईं, भला हाणे धोबी पंहिंजे दिलि सां सौदो करे रहियो आहे, मूंखे वरी कहिड़ो नुक़सानु आहे, मूंखे वरी कहिड़ो कस आहे। सो धोबी खे चवणु लॻो, मियां धोबी ऐं वॾेरा, तव्हां ॿिन्हिनि जे विच में आऊं सौदो थो करायां। आऊं ॿिन्हिनि जो ज़ामीन आहियां। जेकॾहिं कंहिं बि सौदो टोड़ियो तॾहिं उन जे एवज़ में 1000 सोना सिका ॾंड तो ॾींदो। जेकॾहिं धोबी तूं ई इन ॻाल्हि में फिरी वहीं त तोखे 1000 सोना सिका ॿिया ॾंड तौरु ॾियणा पवंदा। जेकॾहिं वॾेरो इन ॻाल्हि तां फिरी वियो तॾहिं वॾेरो 1000 सोना सिका तोखे ॾंड तौरु ॾींदो। धोबी चवणु लॻो त मूंखे ॻाल्हि क़बूलु आहे। वॾेरे खां पुछा करणु लॻो, वॾेरा तोखे इहा ॻाल्हि मंज़ूरु आहे या न। वॾेरे दिलि में ख़्यालु कयो त हाणे बादशाह खे वरी कहिड़ो जवाबु ॾियां, मूंखे हाणे कहिड़ी इतराज़ आहे। सो बादशाह खे चवणु लॻो, बादशाह सलामत, मूंखे तुंहिंजी ॻाल्हि मंज़ूरु आहे, आऊं कोन फिरंदुसि। जेकॾहिं फिरी वियुसि तूं मूंखां 1000 सोना सिका ॾंड तौरु वठिजांइ। बादशाह हिन ॿिन्हिनि जो सौदो तइ कयो। दस्तूर मूजिबि धोबी हिन खे 500 सोना सिका बादशाह जे साम्हूं वॾेरे खे ॾिना। वॾेरो साईं 500 जॾहिं सोना सिका ॾिठा तॾहिं गिगूं हणणु लॻो। हिन 500 सोना सिका पंहिंजे हथ में रखी ख़ुशी ख़ुशी पंहिंजे घर ॾांहुं रवानो थी वियो। धोबी बि कंजर को पहिरें जोड़ जो हरामी हूंदो हो, माना हरामी कोन हो, लेकिन हिन वॾेरे खे सेकत ॾियण लाइ इहो सॼो कमु कयो। धोबी छा कयो जो सिधो घरु आयो। अचण सां हिन कंजर छा कयो जो गॾ जे मथां हिकिड़ो खट रखी हिकिड़ी रिली खणी सिधो वण जे छांव में आयो। वण जे छांव में आयो, खट लाए उन जे मथां सुम्ही रहियो ऐं गॾाए खे जॾहिं बुख लॻी तॾहिं हींगण लॻो। गॾाए जे हींग जे मथां हींग हो। उहो धोबी त अॻ में गॾाए जे हींग में हिरियल हो। सो धोबी जे निंड में त का ख़लल ई कोन हुयो। वॾेरे कॾहिं गॾाए जी हींग ई कान ॿुधी, सो वॾेरे जो निंड ई फिटी पियो। अची गॾाए जे हींग जे मथां हींग, वॾेरे जा सफ़ा कन ई ॿोड़ा थी विया।
घर में वॾेरे जी बाइताल मची वियो। अची वॾेरे जे ज़ाल पादर कयईं त मियां इहो वरी केरु जेको गॾा अची हिन वण जी छां में हींगराए थो। असांजा त कन ई ॿोड़ा थी विया, असांजो त आराम ई फिटल आहे, इन खे त वञी ड्रोड़ाए। वॾेरो सिधो धोबी वटि आयो। धोबी खे चई मियां धोबी, हीअ वरी कहिड़ी मज़ाक आहे? आऊं छां तोखे खपराए ॾिनुमि, इनजे हेठां तूं ई सुम्ह। इन जो इहो मक़सदु त कोन्हे तूं पंहिंजा गॾा ढोर ढगा हिते अची ॿध, असांजी निंड ख़राबु कर। आऊं तोखे ईअं करणु हरगिज़ न ॾींदुसि। तॾहिं धोबी चवणु लॻो, वॾेरा साईं ख़्याल सां ॻाल्हाए, हीअ वण जो छां मुंहिंजो आहे, तूं परियां उस जे छां में ॿी मूंसां ॻाल्हाए। हिन वण जे छां में तोखे ॿीहण जी इजाज़त बि आऊं कान ॾींदुसि। पहिरां ॿाहिरि वञ, पोइ मूंसां ॻाल्हाए। वॾेरे दिलि में ख़्यालु कयो, हीअ कंजर त को पहिरें जोड़ जो हरामी आहे। तॾहिं हिन खे चवणु लॻो, यार इहो महिरबानी कजां, गॾ खे ॿीहर हिते ॿधणु न अचिजां। धोबी चवणु लॻो, वॾेरा साईं आऊं रोज़ानी गॾ समेत हिते ईंदुसि, छां त मुंहिंजो आहे, तूं वरी छो एतिराज़ करे रहियो आहीं? तो त 500 सोना सिका मूंखे छां जे एवज़ वरिता आहिनि। हाणे मुंहिंजो मर्ज़ी आहे आऊं गॾ ॿधां या माण्हू अची हिते विहारायां। वॾेरो साईं बेज़ार थी उन ॾींहुं त घर वियो। वॾेरो त उन ॾींहुं घर वियो। ॿिए ॾींहुं धोबी कंजर छा कयो जो सॼे ॻोठ में डोंको खणी अची माण्हुनि खे ऐलान करे ॿुधाईं, आऊं वॾेरे खां छां वरिती आहे, हाणे तव्हां सभई अची उन छां में विहो। माण्हुनि जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी तॾहिं ख़ुशी ख़ुशी सभु वण जे हेठां अची पहुता। वॾे गोड़ सां किचारी करणु लॻा ऐं गॾ बि हिन अची बदरायो। गॾ जे हींग जे मथां हींग, माण्हुनि जो गोड़। वॾेरे जो त निंड ई ख़राबु थी वियो। वॾेरी जी ज़ाल ॿीहर पादर खईं। वॾेरे खे चयईं, इहो वरी कहिड़ो तमाशो तूं घर जे साम्हूं अची लॻराई आहे? इहो मेलो वरी छाजो आहे? इन्हनि खे हींअर ड्रोड़ा, न त तोखे आऊं पादरनि जी मार ॾींदुसि। वॾेरो ज़ाल जो मारियल सिधो धोबी वटि आयो। धोबी खे चयईं, मियां धोबी, हीअ वरी कहिड़ी मज़ाक आहे? मूं तोखे वण जी छां इन जे करे खपराए कोन ॾिनुमि, तूं हिते अची मेलो लॻाए वेही रह। हीअ ज़मीन मुंहिंजी आहे, तूं पंहिंजो छां खणी कंहिं ॿिए जॻह वञी मेलो लॻरा। हिते आऊं तोखे हरगिज़ तमाशो करणु न ॾींदुसि। तॾहिं धोबी वॾेरे खे चवणु लॻो, वॾेरा साईं ॻाल्हाए ख़्याल सां, हीअ वण जो छां मुंहिंजो आहे, आऊं हिते मेलो लॻरायां या माल जी वथाण कयां, इहो मुंहिंजो मर्ज़ी आहे, तुंहिंजो इन में छा वञे? वॾेरे चवणु लॻो त मियां धोबी, इन जो इहो मक़सदु त कोन्हे तूं इन वण जे छां में अची मेलो लॻरा। पहिरियां मुंहिंजो घरु आहे, एॾो गोड़ असांजो त निंड ई ख़राबु थी वियो, इहो करणु आऊं तोखे हरगिज़ न ॾींदुसि। तॾहिं धोबी चवणु लॻो, जेकॾहिं तूं पंहिंजे सौदे में कोन थो बीह, हल त हली बादशाह वटि सौदो टोड़ायूं था। तॾहिं वॾेरो अची परेशान थी वियो। वॾेरे दिलि में ख़्यालु कयो, हीअ कंजर जो पुटु त सफ़ा को पहिरें जोड़ जो हरामी आहे। हाणे जेकॾहिं बादशाह वटि वञी दांहं खणी वञा, तॾहिं बादशाह इहो सौदो टोड़ाए मूंखे 1000 सोना सिका ॾंड विझंदो। हाणे बहितर आहे त वञी घर आराम कयां, भला 2-3 ॾींहं हीअ ज़लील थी पाण ई रश ख़तमु करे छॾींदो। हीअ त घर वियो। 3 ॾींहं धोबी कंजर छा कयो जो पूरे इलाइक़े मां गॾा कुता मेहूं ढगियूं सभु गॾराए अची उन वण जे छां में विहारिया। जॾहिं गॾा खे ॾिठो तॾहिं मस्ती मां हींगण लॻा। कुतनि जो अची पाण में जहिड़ो थी पियो, अची भौंकण जो आवाज़ त एॾो वधी पियो, एॾो आवाज़ गॾा कुतनि मेहनि ढगियुनि जो वॾेरे जा कननि जा परदा ई फाटी विया। वॾेरो त दिलि में ख़्यालु कयो त हाणे सफ़ा हिन कंजर मां लो थी पियो आहियां, हाणे हीअ मूंखे सकून ई करणु न ॾींदो। तॾहिं हीअ सिधो बादशाह वटि वियो। बादशाह खे चयईं त बादशाह सलामत, आऊं इहो सौदो टोड़ाए थो छॾियां। हाणे तूं हिन धोबी खे चओ तूं 1000 सोना सिका मूंखां ॾंड तौरु वठी उन धोबी खे ॾिजां, आऊं इहो सौदो टोड़ाए छॾींदुसि। इन धोबी कंजर त मूंखे एॾो ज़लील कयो आहे जो आऊं हाणे घर में रही बि नथो सघां। तॾहिं बादशाह धोबी खे घुराए उन खे चयईं त मियां धोबी, वॾेरो
सौदो टोड़ाए थो, इन जे एवज़ में 1000 सोना सिक्का तोखे ॾिए थो। हाणे तूं 1000 सोना सिक्का वठी इहो सौदो टोड़ाए छॾ। तॾहिं धोबी जी त अलाह ॿुधी। धोबी चयो त बादशाह सलामत मूंखे मंज़ूर आहे। तॾहिं वॾेरे 1000 सोना सिक्का धोबी खे ॾिना। धोबी इहो वठी सिधो ख़ुशी ख़ुशी पंहिंजे घर आयो। घर अचण सां हिन 500 सोना सिक्का पंहिंजे ज़ाल खे ॾिना ऐं 500 सोना सिक्का डायरेक्ट सोनारे वटि खणी वियो। उतां पंहिंजे गिरवी रखियल ज़ाल जा अॻियां गटा खणी अची पंहिंजे ज़ाल खे ॾिना। तॾहिं ज़ाल हिन जो ॾाढो ख़ुशि थियो। हिन उन्हनि पैसनि मां ज़मीन जो टुकड़ो वरितो, उनखे आबाद करणु लॻा। हिन उन ज़मीन टुकड़नि मां आबादी करे वधीक ज़मीनूं वठी ख़ुशी सां ज़िंदगी गुज़ारण लॻा। वॾेरे आईंदा एॾी त सेकत वरिती, ॼुवण जे छांव खे खपाइण खां तौबा कई। आईंदा वॾेरे खे इहा मजाल ई कान थी जो कंहिंखे वण जे छांव मां उथारे। वॾेरे इन मां एॾो त सबक़ु वरितो जो आईंदा हिन एॾी त तौबा कई जो हिन जे पंहिंजे पुटनि खे बि नसीहत करणु लॻो। धोबी ख़ुशी सां पंहिंजी ज़ाल समेत ज़िंदगी गुज़ारण लॻो। कल्ह ॾिठा हुआसीं त सभई ख़ुशी पंहिंजे ज़िंदगी गुज़ारे रहिया हुआ। दोस्तों उमेद कयां थो दी कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदो। कहाणी पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कंदा। जेकॾहिं तव्हां असांजी यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं ते नवां आया आहियो त असांजी यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा। दोस्तों मिलंदासीं नई कहाणी में। हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।